नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे नवाब शाह खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जो चवणु है त इमरान खान एतिरो ज़ुल्म कर जेतिरो बर्दाश्त भी करे सघे। नवाब शाह में अॻूणे वज़ीर आज़म शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 66वें जनमॾींहं जे मौक़े ते जलसे खे ख़िताब कंदे बिलावल जो चवणु हो त बेनज़ीर पाकिस्तान जी सुञाणप हुई, सियासतदान हूंदे बि कमाल, मां बि हिन सियासत में पेर पातो, सियासत में नयो रूह फूके छॾियो। हिन चयो आहे त आसिफ ज़रदारी चयो आहे त बेनज़ीर छॾियो ऐं वज़ारत उज़्मा वठो। आसिफ ज़रदारी 11 साल जेल में रहियो पर कोल निभायो ऐं बाइज़्ज़त आज़ाद थियो। संदसि चवणु हो त आसिफ ज़रदारी जे जेल में ज़ुबान काटी वई पर हिन बेनज़ीर सां कयल वाइदो पूरो कयो। मूंखे पंहिंजे बहादुर माउ ते फ़ख़्रु आहे, हू अॼु बि जेल में आहे। बीबी तव्हांजो आसिफ बीमार ज़रूर आहे पर ॾिनो न आहे, पर खिलंदे विढ़ी रहियो आहे। पीपी चेयरमैन जो चवणु आहे त आसिफ ज़रदारी क़ुवतनि जे ख़िलाफ़ विढ़ी रहियो आहे, हिननि क़ुवतनि जे ख़िलाफ़ विढ़ी रहियो आहे जंहिंजे करे ज़ुल्फ़कार ऐं भुट्टो बेनज़ीर जा सिर विया हुआ। हिन चयो त आसिफ अली ज़रदारी कहिड़ो ॾोह, हुनजी सॼी जवानी जेलनि में गुज़री, खेसि हिन उमिरि में बि क़ैद कयो वियो आहे। आसिफ ज़रदारी नेब अदालत में पेश थींदो रहियो ऐं खिलंदे जेल वियो आहे। नेब ते तनक़ीद कंदे बिलावल जो चवणु आहे त घरू वज़ीर बजाए बचा वारो वज़ीर पंजाब असेंबली जो स्पीकर ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर जे ख़िलाफ़ बि केस आहिनि। जिन हुकूमत उहिदनि जे ख़िलाफ़ केस आहिनि उहे आज़ाद घुमी रहिया आहिनि। संदसि चवणु आहे त हुकूमत अरिड़हीं तरमीम खे ख़तमु करणु चाहे थी पर आसिफ ज़रदारी अवाम जे हक़नि जो सभ खां वॾो मुहाफ़िज़ आहे। आसिफ ज़रदारी जी ज़ात ऐं ख़ानदान जी साख खे ख़राब करण जी कोशिशि कई पई वञे। हिन कॾहिं बि जवाबु नाहे ॾिनो पर हिते माण्हू चवंदा वठनि त इस्पतालूं ठाहियूं आहिनि, उन जी बुनियाद ते इलेक्शन में वोट ॾींदा। इहे माण्हू गारियूं ॾींदा आहिनि जिन ख़ानदान में करप्शन खां सवाइ कुझु न कयो। पीपी जे चेयरमैन मूजिबि आसिफ ज़रदारी अरबे खरबे रुपयनि जी करप्शन जो इल्ज़ाम लॻायो वियो पर 1.5 करोड़ जी करप्शन जो इल्ज़ाम लॻाए जेल में विधो, खे सियासी इंतकाम जो निशानो बणायो पियो वञे। बिलाल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म इमरान खान खे मुख़ातिब कंदे चयो त आसिफ ज़रदारी चयो आहे त हिन ते जेतिरा कूड़ा केस बणाइणा आहिनि बणायो, पर ख़ान साहब तव्हां एतिरो ज़ुल्म कयो जेतिरो बर्दाश्त बि करे सघो। ख़ान साहब दुआ कयो त तव्हां खां पोइ ज़रदारी जी हुकूमत अची वई त आसिफ ज़रदारी इंतकाम नाहे वठंदो। ख़ान साहब तव्हां खां पोइ अगरि नून लीग जी हुकूमत आई त तव्हांजे घर में बि औरतूं, जेकॾहिं मौलाना जी हुकूमत आई त ख़ान साहब तव्हांखे संघर्ष कयो वेंदो। हिन चयो त ख़ान साहब तव्हां 70 साल जा पोड़ा आहियो, आउं 30 सालनि जो नौजवान आहियां। तव्हां चवंदा आहियो त असांखे रोआरींदासीं पर मूं खिलंदे पोड़े पीउ खे जेल में मोकिलियो आहे। मुंहिंजे बुज़ुर्ग पीउ जे जेल में वञण ते मुंहिंजी नंढड़ी भेण जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया आहिनि। पंहिंजी भेण जे अखियुनि में ॻोढ़नि जो एहतिसाब वठंदुसि। बुज़दिल औरतुनि ऐं बुज़ुर्गनि खे निशानो बणाईंदा आहियो। भुट्टो बगुश बेनज़ीर, ओ मगोजिए भुट्टो बगुश बेनज़ीर, अद्दा पदा बिलावल अली पदा। सुन लो नियाज़ी, मैं इस मुल्क की हर बहन हर बेटी का भाई और मैं हर बहन का हिसाब लूंगा जिसे तुमने रुलाया। अब आ गया बिलावल, फिर से चलेगा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।